इते मूंखे ॿुधाई त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लावारिस लाश हथ आया आहिनि। ईदी अमले जो चवणु आहे हिकु औरत ऐं 4 मर्दनि जा लाश मिलिया आहिनि। समूरनि लाशनि खे मक़ामी क़ब्रिस्ताननि में दफ़नाए वियो आहे। अहम ख़बर मां असां शेयर कर रहियूं। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लावारिस लाश हथ आया। ईदी अमले मूजिबि हिकु औरत ऐं 4 मर्दनि जा लाश मिलिया आहिनि। समूरनि लाशनि खे मक़ामी क़ब्रिस्ताननि में दफ़नाए वियो आहे। एक भेरो ॿीहर मूंखे आगाह कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लावारिस लाश हथ आया आहिनि। ईदी अमले जो चवणु आहे त हिकु औरत ऐं 4 मर्दनि जा लाश मिलिया आहिनि। समूरनि लाशनि खे मक़ामी क़ब्रिस्तान में दफ़नाए वियो आहे। अव्हांखे आगाह कई पिया। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लावारिस लाश हथ आया आहिनि। हिकु औरत ऐं 4 मर्दनि जा लाश मिलिया आहिनि। ईदी अमले जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद मां वास जे रिपोर्टर नसीर चन्ना खान जी। नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 5 ॼणनि जा लावारिस लाश जेके आहिनि जिन लावारिस ॼाणाए मक़ामी क़ब्रिस्ताननि में दफ़नाए छॾियो आहे। ईदी अमले जो चवणु आहे त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिकु औरत ऐं 4 मर्दनि जा जेके लावारिस लाश आहिनि उहे मिलिया आहिनि। ज़रूरी कार्रवाई खां पोइ समूरनि लाशनि खे मक़ामी क़ब्रिस्तान में लावारिस ॼाणाए दफ़नायो वियो आहे। जी ठीकु आहे नसीर, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।